भिरिया सिटी भरिसां दरगाह असहाबी पीर वटां लॻल बंद खे मुबैना तौर बासिटनि पारां कट हणाए छॾियो। ॻोठाणनि जो सख़्तु एहतजाज। कट लॻण करे 25 खां वधीक ॻोठ आली मेमण ॻोठ दरिया ख़ान जलबाणी ॻोठ उर्स सोलंगी समेत 25 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। इन सिलसिले में ॻोठाणनि अलाह ॾिनो जलबाणी मोहम्मद खासकेली सईद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में भिरिया सिटी लिंक रोड ते टायर साड़े सख़्तु एहतजाज कंदे ॻोठाणनि चयो त बाअसर पंहिंजूं ज़मीनूं ऐं मच्छीअ जा तालाब बचाइण लाइ हज़ारे माण्हुनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। हिननि चयो त बाअसर हथ वठी असांजा नुक़सान कराए रहियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बाअसर जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी बरसाती पाणी नेकाल करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।